तो मासी खैरा जॾहिं अस्पताल में दाख़िल हुई दोस्तों, कराची एडमिट करे विया। जॾहिं अस्पताल में दाख़िल हुई त मासी खैरा सां कहिड़ा कहिड़ा गुलकार ऐं कहिड़ा कहिड़ा सियासी समाजी माण्हू मिलण आया ऐं केतिरी उन जी मदद कई वई ऐं सिंध गवर्नमेंट मासी खैरा जे लाइ कहिड़ा कहिड़ा ऐलानात कया ऐं कहिड़ी मदद कई, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। उन में ॿिनि जेके हुआ सो अदाकारनि तमामु घणी खैरा जी सपोर्ट कई। उन्हनि अदाकारनि जा नाला तव्हांखे ॿुधाईंदासीं अॻिते हली। ऐं वीडियो खे मुकमल ॾिसिजो। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, मासी खैरा जॾहिं अस्पताल में दाख़िल हुई कराची में त सभई माण्हू मासी खैरा जी अयादत लाइ ऐं पुछा करण जे लाइ, उन जी तबियत मालूम करण जे लाइ उते अस्पताल जे ॿाहिरियां रश लॻल हुई। मासी खैरा जा खोड़ परस्तार हुया, लेकिन जेके सियासी समाजी जेके फ़नकार हुया, जेके इंडस्ट्री में तालुक़ था रखनि, ड्रामा इंडस्ट्री या जेको आहे सो फ़नी इंडस्ट्री सां, उहे बि तक़रीबन मासी खैरा जी अयादत लाइ पुॻा। दोस्तों, मुमताज़ मौलाई बि मासी खैरा जी अयादत लाइ कराची हॉस्पिटल आयो हुयो ऐं उते उन कहिड़ो बयानु ॾिनो उहा बि तव्हां सां अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं। ऐं उन खां अलावा असद कुरैशी जेको सदोरे जे नाले सां मशहूरु आहे, उन कहिड़ो बयानु ॾिनो मासी खैरा जे लाइ। तव्हांखे मूं अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे ॾिनो हुयो, तंहिंमें असद कुरैशी तमामु घणो परेशान हुयो मासी खैरा जे लाइ। ऐं मासी खैरा सां तक़रीबन 4 खां 5 फिल्मूं अहिड़ियूं हिट जेको आहे सो सदोरे कयूं ऐं उहे तक़रीबन उन्हनि सां गॾु शूटिंग में ऐं फिल्मनि में तक़रीबन गॾु। पोइ इन जे करे असद कुरैशीअ जो वॾो चाह हुयो ऐं माउ वारो ऐं भेण वारो रिश्तो हुयो असद कुरैशीअ जो मासी खैरा सां। पोइ इन जे करे जॾहिं कराची अस्पताल में दाख़िल थियो, जॾहिं असद कुरैशीअ खे ख़बर पई त मासी खैरा जी एक्सीडेंट थी पई, त असद कुरैशीअ पंहिंजा सभई कम जेको आहे सो तर्क करे वञी अस्पताल पुॻो। कराचीअ में वञी अयादत कई, कमकार महिमान मड़ो उते ख़बर वठणु, दवा दारू सभई असद कुरैशीअ उते मैनेज कयो पिए। ऐं खैरा जूं पंहिंजूं तव्हांखे ख़बर आहे त न्याणियूं हुयूं, मायूं हुयूं, इन जे करे मर्दनि जी उनखे ज़रूरत हुई उते कमकार जे लाइ, भॼ डुक जे लाइ। ऐं सिंध गवर्नमेंट बि मासी खैरा जी जेको आहे सो मासी खैरा जे लाइ सिंध गवर्नमेंट बि इंतिहाई घणो जेको आहे सो कोशिशि रहे कई, लेकिन कुदरत जो हिसाबु हूंदो आहे, मासी खैरा न बची सघियो। जेके सियासी समाजी जेके फ़नकार हुया, तक़रीबन तमामु सिंध जा जेके फ़नकार हुया, ड्रामा इंडस्ट्रीअ सां तालुक़ु रखंदा हुया, सभई जेको आहे सो मासी खैरा जी अयादत जे लाइ कराची आया हुया। ऐं उन जे जॾहिं जनाज़े निमाज़ थी, तॾो थियो, टीजो थियो, तॾहिं बि असद कुरैशी तव्हांखे उन सां गॾु तव्हांखे ॾिसण में ईंदो हुयो। वीडियोज़ में खोड़ मुख़्तलिफ़ वीडियो जेको आहे सो सोशल मीडिया ते गर्दिश पिया कनि त असद कुरैशी तमामु घणो परेशान हो मासी खैरा जे लाइ। ऐं खैरा अदाकार बि एतिरी बहितरीनु अदाकार हुई ऐं सभिनीनि खे चाह वारो लॻाव हुयो मासी खैरा सां। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।